साईं आऊं इरफान आलमाणी मुझो ताल्लुक़ जेको आहे सो सेक्शुअल एक्टिविस्ट आहियां। असल में अॼु जो ही जेको प्रोग्राम आहे असांजो तमामु मुतहरिक नौजवान आहे जंहिं सिंध जे पीढ़ियल तबके ग़रीब मिसकीन माण्हुनि बाबा मां ईद कंदुमि मुहिम जे नाले सां हिकिड़ी तमामु शानदार मुहिम हलंदी आहे, उन जो ई हिसो आहे जिन हमेशह ग़रीबनि जी मदद कई। अॼु तव्हां ॾिसंदा हूंदव त समूरी सिंध जा जेकी बि समाजी अॻुवान आहिनि उहे हिन हिकु नौजवान लाइ उथी खड़ा थिया आहिनि। उन जो सबबु इहो आहे जो जंहिं माण्हू जो पंहिंजो किरदारु हूंदो आहे उन माण्हू लाइ हमेशह जेको आहे सो सिंध त छा बल्कि पूरी दुनिया जेको आहे सो उथी खड़ी थींदी आहे। निसार अहमद बलड़ो जंहिंजो ताल्लुक़ु लाड़काणे जे हिकिड़े विचोले बल्कि नंढड़े तबके सां आहे, जेको पाण हिकिड़ो मुतहरिक नौजवान आहे। हीउ जेको शो आहे, हीउ जेको प्रोग्राम आहे, असां अॼु उन जे हू कैंसर जहिड़े मूज़ी मर्ज़ में पाण मुब्तला थी वियो आहे। कल्ह ताईं जेको माण्हू ॿियनि जी मदद कंदो हुयो, अॼु ताईं उहो माण्हू जेको आहे असांजी मदद जो मुंतज़िर आहे। हिन शो करण जो जेको मक़सदु या महवर हुयो उहो इहो हुयो त चैरिटी शो जे नाले में असां हिकिड़ो म्यूज़िकल शो कंदासीं ऐं म्यूज़िकल शो जे नाले में जेकी बि असांजा दोस्त जेकी बि सान्यावंद ईंदा उहे पंहिंजी फंडिंग कंदा। असां उन में हिकिड़ो मख़सूस पास रखियो, पास जेको आहे सो 500 रुपया उन जी फीस हुई, उहा जस्ट फंडिंग जे नाले में असां पास रखियो त जीअं उन नौजवान जी हयाती ऐं ज़िंदगी बचाइण लाइ असां उन लाइ जेको आहे सो कुझु करे सघूं। ऐं सभिनी दोस्तनि खे इहो मैसेज ॾियणु चाहियां थो त हीअ जेका महल आहे, हीअ जेका मुसीबत आहे, उहा कॾहिं मूं ते बची सघे थी, उहा कॾहिं तव्हां ते बची सघे थी। तंहिं लाइ ख़ुदारा हिकु इंसान जी ज़िंदगी बचाइण जेतिरो जेको सवाबु आहे, माना हिकु इंसान जी ज़िंदगी सां 4, 5, 6, 7, 8 या 100 या हज़ारें ज़िंदगियूं जुड़ियल हूंदियूं आहिनि। त जॾहिं हिकु इंसानु बचंदो आहे त उन जे पोयां हज़ारें ज़िंदगियूं जेकी हूंदियूं आहिनि उहे बची पवंदियूं आहिनि। ऐं मैसेज इहो ॾियणु थो चाहियां त कंहिं बि मज़लूम मिसकीन या ग़रीब खे जेकॾहिं तव्हां ॾिसो त ख़ुदारा उन जी मदद कयो, उन जी हेल्प कयो। थी सघे थो सुभाणे उहा साॻी मदद या हेल्प तव्हांखे कमु अची सघे। इन जो मिसाल निसार बलड़ो असांजे साम्हूं आहे, जेको कल्ह ताईं ॿियनि जी मदद कंदो, अॼु पाण मदद जो मुंतज़िर आहे त सिंध उन लाइ समूरी जेका आहे उहा मुतहरिक थी चुकी आहे। मुंहिंजो नालो पुनल सारियो आहे, मां रवादारी तहरीक सिंध जो सदर आहियां। बुनियादी तौर ते असां सम्झूं था त उहे माण्हू जेके हिन समाज खे पंहिंजो कुझु ॾियनि था, पंहिंजे पोरे सां हिन समाज खे संवारनि था, ऐं उहे ख़ासि तौर ते जेको निसार बलड़ो आहे उनजो बुनियादी तौर ते इहो किरदारु आहे त हू पाण समाज सुधारक आहे। हुन समाज जे अंदरि पोरियो कयो आहे, हुन इन ई अंदाज़ में माण्हुनि जी सहायता कई आहे, माण्हुनि जी मदद कई आहे, हिन मुआशिरे खे हिन समाज खे संवारियो आहे, सुधारियो आहे। हू तमामु घणो दौरु असां ॾिठो लाड़काणे में, दादूअ में, मेहड़ में, ॿियनि हंधनि ते। हू ख़ुदि उतां जे मारू माण्हुनि जे लाइ छपर छांव रहियो आहे। ऐं उन निसार बलड़े जी अॼु जेका पोज़ीशन आहे त हू कैंसर जे मूज़ी मर्ज़ में मुब्तला आहे ऐं निसार बलड़ो जे इलाज जे लाइ तक़रीबन 50 लख खपनि पिया। ऐं ज़ाहिर आहे त असां सभई जेके पोरियत आहियूं, ग़रीब आहियूं, मिसकिन आहियूं, मिडल क्लास जा माण्हू आहियूं, उहे हिकु ई वक़्तु 40-50 लख रुपया पंहिंजे इलाज ते या मेडिसन ते या जेको आहे ऑपरेशन्स ते ख़र्चु नथा करे सघूं। उन जे करे ज़रूरत हुई त निसार बलड़े जे लाइ इमदादी चैरिटी शो कजे, पर असां ॾिठो त सॼी सिंध निसार बलड़े जे लाइ उथी पई आहे ऐं सॼी सिंध मां उनखे तमामु ज़बरदस्त मोट मिली आहे, जंहिं मां महसूसु थो थिए त सिंध जा माण्हू, सिंधी क़ौम जेका आहे उहा सुजाग आहे, उहा ज़िंदा आहे, उहा पंहिंजे माण्हुनि खे, उहा पंहिंजे माण्हुनि जे लाइ जेको आहे सो महिनत करे थी, पोरियो करे थी, ऐं असां बि उन पोरे में पंहिंजो पोरियो शामिलु कयो आहे। महिरबानी तव्हांजी। मैडम अॼु हिकिड़ो प्रोग्राम थी रहियो आहे हैदराबाद में, सिंध जा फ़नकार, भलोड़ फ़नकार शरीक थी रहिया आहिनि ऐं डोनेशन थी रही आहे, कंहिं ग़रीब जी मदद फ़नकार जी थी रही आहे। इन हवाले सां छा चवंदा? इन हवाले सां इहो चवंदमि त असांखे अहिड़ा प्रोग्राम करणु खपनि, छो जो जेके बि असांजा आहिनि फ़नकार, उन्हनि खे मतिलबु इहे सपोर्ट मिलंदी आहे त आवाम उन्हनि सां गॾु आहे ऐं हू असांखे इंटरटेन कंदा आहिनि। हू असांजे जॾहिं असां सभु उदास हूंदा आहियूं त उहे असांखे ख़ुशि कंदा आहिनि। असांजे मतिलबु असांजे बुरे वक़्त में उहे असांखे गानो ॻाए करे ऐं जंहिं बि तरीक़े सां खिलाए करे असांखे इंटरटेन कंदा आहिनि। त असांखे उन्हनि जे बुरे वक़्त में न छॾणु खपे ऐं असांखे पंहिंजे हर फ़नकार जी ईअं ई उन सां गॾु बीहणु खपे ऐं उनजी मदद करणु खपे। सिंध जे फ़नकारनि खे, सिंध जे दोस्तनि खे जेके हिन फील्ड सां वास्ता आहिनि,
उन्हनि खे इहो ई ॾींदासीं त उहो असां उन्हनि सां गॾु बीठा आहियूं ऐं असां हमेशह उन्हनि जे बुरे वक़्त में बीठा आहियूं। उहो इन ॻाल्हि सां परेशान न थियनि, पर उन्हनि खे खपे त पंहिंजो बि ख़्यालु कनि थोरो घणो, ताकी असांजी जेको असांजो क़दीम सरमायो आहे उहो असां वटि सदाईं रहे। महिरबानी। जीअं त ही प्रोग्राम, मुंहिंजो नालो तबसुम सिंधु आहे, मां सोशल एक्टिविस्ट आहियां। हैदराबाद जे इवेंट्स में मोस्टली तव्हां मूंखे ॾिठो हूंदो त मां मैनेजमेंट खे लीड कंदी आहियां, सोशल वर्क्स में इलाही पंहिंजो कमु कंदी आहियां। जेके बि कुझु नीडी माण्हू हूंदा आहिनि, कुझु औरतुनि जा मसइला, उन्हनि ते आउं कमु कंदी आहियां। सो हीअ असांजो निसार बलडो जो हिकु चैरिटी शो आहे जेको ऑर्गेनाइज़ करायो अदा इरफान वारनि, अदा सारियो जे पुनल सारियो वारनि, उन्हनि जी टीम में आउं बि हुयसि। असांजो इहो इवेंट जो जेको मक़सदु आहे उहो आहे अन ग़रीब जी मदद करणु, जेको हिकु पाण बि सोशल एक्टिविस्ट आहे। हिन जे लाइ असां हीउ प्रोग्राम करायोसीं ताकी असां वटि हिकु माण्हू अचनि जेके ही पैसा बि त भरे पास वठी बि ईंदा आहिनि। इन जे लाइ असां हिते पास रखी, इहो न त माण्हू अची पैसनि ते असां कमायूं, न, इहा पास असां हुनजी डोनेशन जे लाइ रखी आहे ताकी असांजे इन नंढड़े हिकिड़े इवेंट जे करे शायदि हुनजी ज़िंदगी बची पए, जंहिंजे पुठियां ॿियूं ज़िंदगियूं बि जुड़ियल आहिनि। सो हीउ इवेंट हिकिड़ो चैरिटी शो आहे। असां चाहियूं पिया त घणे खां घणा माण्हू अचनि ऐं असांजो इहो मक़सदु हासिलु थिए, जेका असांखे रक़म जमा थिए असां उन निसार बलडो ताईं पहुचायूं ऐं हू पंहिंजो इलाजु कराए सघे ताकी हुनजी ज़िंदगी बची सघे। बचे पियो हुनखे, छोकी हाणे तो बीमार थी विया आहिनि त ग़रीब थी विया आहिनि, पर हू बि पंहिंजे फन में महारत रखंदा हुआ। इन लाइ छा चवंदो? मुंहिंजो नालो साजिद चाकराणी आहे, मुंहिंजो तालुक़ु PTV नेशनल सां आहे। ऐं सम्झां थो अॼु हैदराबाद न पर बल्कि पूरी सिंध में जेको ख़ासि तौर ते निसार बलड़े जे लाइ, निसार बलड़ो पाण ईअं खणी चइजे त अलाह हुनखे ॾियण वारो हथु ठाहियो हुयो, पर कुदरतनि कुझु शयूं अहिड़ियूं बि हूंदियूं आहिनि जेके कुदरत जे तरफ़ां हुनखे हूंदियूं आहिनि। हुनखे ख़बर न पई त हुनखे कैंसर थी वियो आहे ऐं यकीन कयो ॾाढी दिलि ख़ुशि थिए थी त सिंधी माण्हू अॼु सुजाॻ आहिनि, इहो महसूसु कनि था। थियणु त ईअं खपंदो हुयो त इहो कमु हुकूमत करे हा, पर पोइ बि माण्हू ज़िंदा दिलि माण्हू आहिनि, एतिरा फ़नकार आहिनि जेके बग़ैर कंहिं मुआवज़े जे लाइ ऐं निसार बलड़े जे लाइ आया आहिनि। यकीननि हुनजो पोरियो आहे, उन पोरे खे माण्हू सारीनि पिया, उनजे करे हीअ सॼी सिंध गॾु थी आहे। ऐं आउं ईअं सम्झां थो त हीअ सॼो जेको वायुमंडल आहे इहा हिकिड़ी सुजाॻीअ जी निशानी आहे। सब्सक्राइब कयो अवांजे पंहिंजे चैनल सोच टीवी के ऐं बेल आइकन के दबाएं, कदें भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। डोंट फॉरगेट टू सब्सक्राइब अवर चैनल सोच टीवी एंड प्रेस द बेल आइकन।